अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु तव्हांखे ॾेखारींदुसि अहिड़ियूं वेबसाइटूं जेके ॾिसण खां पोइ यकीनन तव्हां तमामु घणा ख़ुशि थींदव। दोस्तों, इहे वेबसाइटूं सिंधीअ में आहिनि ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां सभिनी खे इन्हनि वेबसाइटुनि जी ज़रूरत बि आहे। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं जेका वेबसाइट आहे उहा आहे sindhiacademy.com जे नाले सां। sindhiacademy.com लिखी तव्हां ईंदो त दुनिया जी पहिरीं ई लर्निंग पोर्टल ही वेबसाइट आहे जिते तव्हां सिखी सघो था या सेखारे सघो था। ही इंतिहाई ख़ूबसूरत नमूने जी ठहियल वेबसाइट आहे अदा राशिद जी ऐं साईं आफ़ताब जी। त हिन जे जीअं तव्हां मुख्य सुफ़े ते ईंदो, हिते तव्हांखे अहिड़ो इंटरफेस मिलंदो ऐं उन खां अलावा हिते तव्हांखे उस्ताद कोर्स डैशबोर्ड जी सहूलियत मिले थी। ब्लॉगर आहे ऐं उन खां अलावा राब्तो करियो सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते जिते जिते मौजूदु आहे। हिते रजिस्ट्रेशन करणु तमामु आसान आहे। तव्हांखे काफ़ी सारा कोर्सिस हिते मिलंदा। जीअं तव्हां डैशबोर्ड जी सहूलियत मिले थी, तव्हां उनखे मज़ीद कस्टमाइज़ करे सघो था पंहिंजे डैशबोर्ड खे। ठीकु आहे, हिते तव्हां जेके बतौर उस्ताद रजिस्ट्रेशन हासिलु करे सघो था या वरी तव्हां बतौर शागिर्द रजिस्ट्रेशन हासिलु करे सघो था। असां जेकॾहिं एज़ अ उस्ताद रजिस्ट्रेशन करियूं त हिते क्लिक कंदासीं या वरी असां उस्ताद ऐं रजिस्ट्रेशन करियां थो बतौर उस्ताद, हिते क्लिक कंदुसि। उन खां पोइ हिते पंहिंजो नालो, आख़िरी नालो, नाले में मुंहिंजो नालो जेको आहे उहो नालो ऐं उन खां पोइ आख़िरी नालो उमर जो। यूज़र नालो जेको आहे उहो अंग्रेज़ी में लिखंदुसि लाज़मी आहे। उन खां पोइ हिते पंहिंजी ईमेल एड्रेस, हेठि तव्हां पंहिंजो पासवर्ड या ॻुझो लफ़्ज़ लिखी सघो था ऐं ॿिए दफ़ा उन ई पासवर्ड जी तस्दीक करियो। ठीकु आहे, मुंहिंजी रजिस्ट्रेशन थी चुकी आहे बतौर उस्ताद। हिनखे आउं सेव कंदुसि। ठीकु, हाणे मुख्य सुफ़े ते अची करे आउं सभ जा सभु कोर्स जेके बि आहिनि उहे ॾिसी सघां थो। जीअं मिसाल तौरु ही माइक्रोसॉफ्ट वर्ड जो कोर्स आहे। दाख़िलु करे उते क्लिक करे या उन जे थंबनेल ते क्लिक करे ऐं इहो ॾिसी सघां थो त इहो कोर्स भाउ अताउल्ला शर साहब रखियो आहे ऐं हिन में जेको सो माइक्रोसॉफ्ट वर्ड जो मुकमल तारफ़ आहे। उन खां हेठि पोइ होम टैब आहे। ठीकु आहे, ऐं हीअ मुफ़्त आहे। तक़रीबन कोर्स हिते तव्हांखे मुफ़्त में ई मिलंदा। थी सघे थो को पेड अचे, पर फ़िलहाल त सभु मुफ़्त कोर्स आहिनि। ऐं आउं पंहिंजो कोर्स तमामु जल्द हिन वेबसाइट ते अपलोड कंदुसि। ब्लॉगिंग जे लाइ कोर्स आहे मोहम्मद राशिद शर साहब जो ऐं तमामु बहितरीनु कोर्स आहे। थोरी देरि अॻियां मूं हुनखे खोलियो हो, तव्हां ॾिसी सघो था। हिते मुकमल तफ़सील लिखियलु आहे। उनखां पोइ 2 तव्हांखे वीडियो मिली वेंदियूं जेके तव्हां यूट्यूब ते ॾिसी सघो था। ब्लॉगर जो तारफ़ आहे ऐं ब्लॉगर जो कोर्स। ठीकु आहे, उनखां अलावा हिते तव्हांखे ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मिलनि पियूं ॿुधाए वठां तव्हांखे। ब्लॉग ते तव्हां ईंदो त उते तव्हांखे मुकमल हर हिकु शइ जी तशरीह या माना मिलंदी। अखर छा आहे, मुकमल तशरीह ॾिसो, लफ़्ज़, जुमिलो, ग्रामर जे हवाले सां हिते काफ़ी कुझु रखियलु आहे, सिंधी अंग्रेज़ी ग्रामर। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ मुंहिंजो जेको डैशबोर्ड आहे इन ते अची करे पंहिंजे जेको प्रोफाइल आहे इनखे वधीक इन में चेंजिंग आणे सघां थो। ऐं दाख़िला अंदरि ॾिसंदुसि त दाख़िला का बि न आहे। बहरहाल पंहिंजो जेको नालो आहे उहो ऐं आख़िरी नालो, मोबाइल नंबर, मुख़्तसिर तारीफ़ में कुझु लिखंदुसि ऐं पंहिंजी तस्वीर ते अपलोड कंदुसि। ठीकु आहे, मां वारा साथियो, आउं हिकु सिंधी यूट्यूबर आहियां। मूंखे जेको बि थोरो घणो तजुर्बो आहे यूट्यूब बाबति या फ्रीलांसिंग जे बारे में तव्हां सां वंड कंदो रहंदुसि। ठीकु आहे, उनखां पोइ हिते आउं पंहिंजो जेको सो लोगो रखां थो, हिते पंहिंजो ब्लॉगर। ठीकु आहे, ऐं वधीक कुझु बि न, बसि प्रोफाइल अपडेट करे उते क्लिक करे हिनखे मूं अपडेट करे छॾियो। सही, इहे अपडेट थी चुको आहे। हाणे मुंहिंजो प्रोफाइल कुझु नज़ारा ॾिसण में ईंदो। मथे जेको लिखियो पियो आहे, जी बिल्कुलु, त हीअ वेबसाइट तमामु ज़रूरी ऐं क़ीमती वेबसाइट आहे। पाकिस्तान में तव्हांखे ॿियूं काफ़ी सारियूं ई लर्निंग्स पोर्टल मिलंदियूं, पर जेके अंग्रेज़ी या ॿी ज़बान में तव्हांखे सिंधी ज़बान में ही पहिरीं वेबसाइट मिले थी जिते जेकॾहिं तव्हां प्राइमरी पास आहियो तॾहिं बि आसानी सां अची काफ़ी कुझु सिखी सघो था ऐं फ्री में आहे। दोस्तों, उनखां पोइ जेका ॿी वेबसाइट आहे उहा आहे बिल्कुलु OLX.com वांगुरु, जेका यकीनन पाकिस्तान में तमामु सुठो कमु करे रही आहे, पर उहा अंग्रेज़ी ॿोली में हुअण करे काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके मुंझाड़े जो शिकार थी था वञनि।
उनखे इस्तेमालु करण लाइ। बिल्कुलु उन ई तरह कमु कंदड़ हिकु सिंधी वेबसाइट लॉन्च थी चुकी आहे जंहिंजो नालो आहे onlinewapar.com। ऐं हीअ इंतिहाई बहितरीनु वेबसाइट आहे। हिनखे नवनि इश्तिहारनि जे खां बाख़बर रहण लाइ नोटिफिकेशन सब्सक्राइब करियो ऐं हिनखे हा करे छॾियो जीअं ईंदड़ हर नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। जीअं ई तव्हां हिन जे होम पेज ते ईंदो त हीअ दुनिया जी पहिरीं सिंधी क्लासिफाइड वेबसाइट आहे। दुनिया जी पहिरीं सिंधी क्लासिफाइड वेबसाइट। ऐं हिते तव्हां नयूं पुराणियूं शयूं विकिणी या ख़रीद करे सघो था। हिते हर हिकु शइ जी ख़रीदो फ़रोख़्त थींदी आहे। पंहिंजी शइ जो तव्हां इश्तिहार रखी सघो था जीअं OLX ते रखिबो आहे, पर हिते सिंधीअ में वधीक तव्हां आसानी सां रखी सघो था। पंहिंजे न फ़क़ति सिंध में पर मुल्क में तव्हां किथे बि रहंदा हुजो, को बि सामान तव्हां ख़रीद करणु चाहियो ऑनलाइन त हितां ख़रीद करे सघो था। हर शइ सिंधीअ में लिखियलु आहे। हीअ बोस्की जो वॻो आहे, रिआयत जे क़ाबिल आहे। ऐं उनखां अलावा हीअ मोबाइल आहे जंहिंजी क़ीमत कॉल करे पुछी सघिजे थी। ऐं हिनखे जीअं असां ओपन कंदासीं त तव्हां ॾिसी सघो था त हीअ ख़रीद करण वारे जी जेको हिदायतूं आहिनि उहो हुते लिखियूं पियूं आहिनि। ऐं उनखां अलावा हिन जे जीअं हिन ते पाण क्लिक कंदासीं हिन जा 2 नंबर ओपन थी वेंदा, WhatsApp नंबर। ऐं मूंखे ॿुधाए पियो त तव्हांजी सैमसंग मोबाइल में आहे, उते असां एक्टिव करियूंसि त कॉल करियो था। बिल्कुलु न आउं कोन थो ॻाल्हि करियां फ़िलहालु। ऐं उनखां अलावा हिते हीअ गेम आहे ऐं कुझु शयुनि जा रेट मुक़ररु थियल आहिनि ऐं कुझु जा रिआयत जे क़ाबिल आहिनि। मुंहिंजे अकाउंट ते ऐं क्लिक करे हिते पंहिंजो अकाउंट ठाहे सघां थो। जीअं हिते 2 सहूलियतूं मिलनि पियूं, हिकिड़ो त फेसबुक सां गॾु लॉगिन करे सघां थो ऐं गूगल सां बि लॉगिन करे सघां थो। ऐं हिते जेकॾहिं आउं पंहिंजो अकाउंट ठाहिणु चाहियां थो गूगल ऐं फेसबुक खां हले था त उहो बि ठाहे सघां थो। हिते पंहिंजो यूज़र नेम लिखंदुसि ऐं हिते पंहिंजो ईमेल एड्रेस, हिते पंहिंजो पासवर्ड ऐं ॿिए दफ़ा पासवर्ड लिखी मूंखे यादि रखो ते टिक मार्क लॻाए ऐं हिनखे जीअं मूं लॉगिन कयो त ॾिसो थी वियो। ऐं हाणे हिन खां सेव थो करे छॾियां पंहिंजे ब्राउज़र में। अकाउंट जा तफ़सील आहिनि, इन्हनि ते क्लिक करे ऐं पंहिंजे अकाउंट जो नालो ऐं मोबाइल नंबर, WhatsApp नंबर, पतो, एड्रेस, सोबो, ज़िलो ऐं उनखां पोइ तालको बि ॾेई सघां थो। ठीकु आहे। ऐं हेठि पंहिंजी वेबसाइट ॾी हिनखे मूं रजिस्टर्ड करे छॾियो। हाणे आउं हुतां पंहिंजे डायरेक्ट डैशबोर्ड ते अची करे हिनखे वधीक पंहिंजे अकाउंट जे मेन्यू खे तब्दील करे सघां थो। मुंहिंजा इश्तिहार ते क्लिक करे मुंहिंजा इश्तिहार जेके मूं रखिया आहिनि उहो ॾिसी सघां थो। फ़िलहालु त मूं को बि इश्तिहार नाहे रखियो, पर इश्तिहार कीअं रखिजे इहो तव्हांखे सेखारण जे लाइ ऐं ज़रूरी मिसाल तौरु तव्हां का बि शइ पियल आहे जेका तव्हां विकिरो करणु चाहियो था ऑनलाइन, उन लाइ तव्हां मथे प्लस पंहिंजो इश्तिहार रखो ते क्लिक करियो, जेको प्लस जो बटण आहे इन ते। ऐं क्लिक करण खां पोइ इश्तिहार जो क़िस्म यानी कैटेगरी तव्हां सिलेक्ट करियो। तव्हां छा खपाइणु चाहियो था, ख़रीद करणु चाहियो था। ठीकु आहे। इश्तिहार जो क़िस्म मूंखे खपाइणो आहे, छा खपाइणो आहे, मोबाइल कैटेगरी चूंडियो। ऐं उनखां अलावा सिली कैटेगरी मोबाइल फ़ोन आहे या ठीकु ओके। हिते पंहिंजो उलवान या टाइटल ॾियो त तव्हां छा आहे। मूं वटि मोबाइल आहे Huawei Y7 जेका आउं सिंधीअ में लिखंदुसि। क़ीमत हिन जो कहिड़ो क़िस्म रखां थो, क़ीमत जी कहिड़ी टाइप आहे ऐं क़ीमत जे बारे में लिखां थो मुक़ररु थियल। क़ीमत हिन जी रखां थो 7000 रुपया। ऐं उनखां अलावा मौजूदा हाल जेकी आहे रीकंडीशन आहे। ऐं उनखां अलावा हिते कंपनी जेकी आहे हिन जी आहे Huawei ऐं इस्तेमालु शुदा आहे। ठीकु आहे। वारंटी हिन जी का बि न आहे। सामान हुन सां गॾु दॿो आहे जंहिं ते IMEI नंबर मौजूदु आहे। ऐं उनखां पोइ तफ़सील वधीक हेठि आउं लिखी थो सघां हुन जे बारे में त मोबाइल मूंखे छो खपाइणी आहे ऐं मोबाइल जे बारे में वधीक घणी रैम आहे, घणी स्टोरेज आहे, कहिड़ो प्रोसेसर वग़ैरह वग़ैरह। हिते आउं तस्वीरूं मोबाइल जूं ड्रैग करे ड्रॉप करे सघां थो या वरी तव्हांखे 2 HD क्वालिटी में तस्वीरूं तव्हां वटि हुजनि जेके आउं हिते रखां थो। ठीकु आहे। जो ज़ूम थी आसानी सां ॾिसी सघजनि। तो 2 तस्वीरूं मूं खयूं। उनखां पोइ हिते आहे पतो ऐं एड्रेस ॾियणी आहे। पंहिंजो मोबाइल नंबर लिखिणो आहे। मूं सिर्फ़ु ईमेल ई लिखी आहे, मोबाइल नंबर नाहे लिखियो। ऐं पंहिंजो जेको ज़िलो ऐं तालको लिखियो आहे। ऐं हिनखे मूं इश्तिहार खे पब्लिश करे छॾियो। त हीअ तव्हां ॾिसी सघो था। हाणे को बि माण्हू हितां ख़रीद करणु चाहे या हिन जे बारे में तफ़सील पढ़णु चाहे त 2 बटण ते मौजूदु आहिनि। हिन जे होम पेज ते वेंदा तव्हांखे ॿिया बि काफ़ी सारा इश्तिहार मिली वेंदा ऐं ॿिया बि काफ़ी सारा फीचर्स आहिनि हिन में जेके आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ठीकु आहे। हिते मोटरसाइकिलूं ऐं ॿिया बि काफ़ी मतिलबु त हर क़िस्म जो वापारु करे सघो था। ऐं हिते जेके नवां इश्तिहार अचनि था उन्हनि खां बाख़बर रहण लाइ जेकी घंटी आहे हिन ते क्लिक करे हिनखे सब्सक्राइब बि करे सघो था। हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त क्लासिफाइड छा आहे। क्लासिफाइड जो तव्हांखे मथे हिकिड़ो पेज बि मिली वेंदो त क्लासिफाइड
छा आहे, उन ते क्लिक करे तव्हां पढ़ी सघो था त क्लासीफाइड छा आहे ऐं हिन वेबसाइट जी ज़रूरत छो पई। पाकिस्तान में क्लासीफाइड वेबसाइटूं पहिरीं ई मौजूदु आहिनि, त पोइ हिन वेबसाइट जी कहिड़ी ज़रूरत आहे। उन बारे में सभु कुझु लिखियलु आहे ऐं अदा वकास अहमद मंगी साहब हिन खे डेवलप कयो आहे। तमामु बहितरीनु वेबसाइट आहे। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं तव्हां हिन खे हिकु भेरो ज़रूरु विज़िट कयो। ॿिन्ही वेबसाइटुनि जा लिंक डिस्क्रिप्शन में आहिनि। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक इन वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।